أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولولا فضل الله عليك ورحمته لهمت طائفة منهم أن يضلوك وما يضلون إلا أنفسهم وما يضرونك من شيء وأنزل الله عليك الكتاب والحكمة وعلمك ما لم تكن تعلم وكان فضل الله عليك عظيما. لا خير في كثير من نجواهم إلا من أمر بصدقة أو معروف أو إصلاح بين الناس ومن يفعل ذلك ابتغاء مرضات الله فسوف نؤتيه أجرا عظيما. ومن يشاقق الرسول من بعد ما تبين له الهدى ويتبع غير سبيل المؤمنين نوله ما تولى ونصله جهنم وساءت مصيرا. صدق الله العظيم. ऐं जेकॾहिं न हुजे हा महिरबानी अल्लाह ताला जी तो ते ऐं रहमत उनजी त अलबत इरादो कयो हो हिकिड़े टोले इन्हनि खां त भोलाइनि तोखे ऐं नथा भोलाइनि मगर पंहिंजो पाण खे मगर पंहिंजे नफ़्सनि खे ऐं नथा नुक़सानु ॾियनि तोखे कंहिं बि शइ खां या न नुक़सानु ॾेई सघंदा तोखे कंहिं बि शइ जो। ऐं नाज़िल फरमायो अल्लाह ताला तो ते किताब ऐं हिकमत यानी दानाई ऐं सेखारी तोखे उहो जो न ॼाणींदो हुए तूं ऐं महिरबानी अल्लाह जी तो ते आहे वॾी नाहे भलाई इन्हनि जे घणी सरगोशीअ में मगर जा माण्हू हुकुम कई सदके जो या चङाई जो या माण्हुनि जे विच में इस्लाह जो ऐं जेको कंदो इहो अल्लाह जे रज़ामंदे जे तलब करण जे लाइ पोइ अनक़रीब ॾींदासीं असां इन खे अजुर वॾो। ऐं जेको मुखालिफ़त कंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बाद उन जे जो ज़ाहिर थिए इन जे लाइ हिदायत ऐं कढ लॻंदो मोमिननि जे रस्ते खां सवा कंहिं ॿिए रस्ते जे त फेरींदासीं असां उनखे उन तरफ़ जो फिरियो ऐं दाख़िल कंदासीं असां उनखे जहन्नम में ऐं गुछड़ी आहे फिरण जी जॻह मोटण जी जॻह। सूरतुन निसा जो 16 रुकू 5 सिपारे जो 13 रुकू आयत नंबर 112 का आयत नंबर 115 ताईं मुकम्मल सॼो रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन रुकू में 3 आयतूं आहिनि। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जिल्द नंबर 2 सफ़ो नंबर 543 तां इख़्तिसार सां हिन तरह आहे जो पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो त अल्लाह साईं तो ते किताब ऐं हिकमत नाज़िल फरमाई ऐं तोखे उहो कुझु सेखारियईं। इहा सभु अल्लाह जी महिरबानी आहे। किताबुल्लाह सां गॾु हिकमत खे दाख़िल फरमाए इन तरफ़ इशारो फरमाए अल्लाह ताला त हिकमत नालो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं तालीमात जो। इहा बि अल्लाह ताला जे तरफ़ां ई नाज़िल थियल आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त उन जा अल्फाज़ अल्लाह ताला जे तरफ़ां न हूंदा आहिनि इन जे करे इहे दाख़िल क़ुरान न हूंदा आहिनि। मानाऊं उन जूं ऐं क़ुरान जूं ॿई अल्लाह ताला जे तरफ़ां आहिनि। इन करे ॿिन्ही ते अमल करणु वाजिबु आहे। हिकमत मां मुराद आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक।
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अल्फाज़ मुबारक उन ते बि अमल करणु वाजिबु आहे ऐं क़ुर ते अमल करण बि वाजिबु आहे। उन मां हीअ हक़ीक़त मालूम थी वई जेका बाज़ फ़ुक़हा लिखी आहे त वही ॿ क़िस्म आहे। हिकिड़ी वही मतलूब जंहिंजी तिलावत कई वेंदी आहे यानी क़ुर मजीद, ऐं ॿी वही ग़ैर मतलूब जंहिंजी तिलावत न कई वेंदी आहे। वही मतलूब क़ुर शरीफ़ जो नालो आहे जंहिंजूं मानाऊं ऐं अल्फाज़ ॿई अल्लाह ताला जे तरफ़ां आहिनि, ऐं वही ग़ैर मतलूब हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो आहे जंहिंजा अल्फाज़ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा हूंदा आहिनि ऐं मानाऊं अल्लाह ताला जे तरफ़ां हूंदियूं आहिनि। मानाऊं अल्लाह ताला जे तरफ़ां हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जा अल्फाज़ पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां हूंदा आहिनि। अल्लमक मा लम तकुन तअलम मां हीअ ॻाल्हि साबित अथई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला तमाम कायनात मां सॼी मखलूक मां सभ खां वधीक इल्म अता फ़रमायो अल्लाह जे फज़ल ऐं महिरबानीअ सां। उन खां बाद जे आयतुनि में अल्लाह ताला फ़रमाए ला ख़ैर फ़ी कसीरिन मिन नजवाहुम, यानी माण्हुनि जो हिक ॿिए सां मशवरो ऐं तदबीरूं जेके आख़िरत जे फ़िकिर ऐं अंजाम ते गौर करण खां आज़ादु हुजनि, महज़ चंद ॾींहं जे दुनियावी ऐं वक़्ती मुनाफ़े जे लाइ हुजनि, तो उन्हनि में का भलाई न आहे। यानी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जंहिंमें फ़िक्र आख़िरत न हुजे बल्कि दुनिया ई दुनिया ऐं ग़लति सलाहूं हुजनि तो उन्हनि में भलाई न आहे। पर उन्हनि मशवरनि में बरकत ऐं भलाई आहे जिन में ही ॻाल्हियूं हुजनि त जंहिंमें हिक ॿिए खे माण्हू सदके ख़ैरात जे तरग़ीब ॾिए। इल्ला मन अमर बिसदक़तिन, सरगोशी करे थो माण्हू, सलाह करे थो, मशवरो करे थो, पर सलाह मशवरो छा जे बारे में आहे? मन अमर बिसदक़तिन, जो सदके जे बारे में मशवरो आहे, तरग़ीब आहे, या नेकी जे हुकुम जे मुतलिक़ आहे, या माण्हुनि जे दरमियान सुलह कराइण जो मशवरो आहे, त इन में माण्हू खे भलाई हासिल थिए थी ऐं फ़ाइदो थिए थो। हिकिड़ी हदीस पाक में इरशाद आहे इंसान जो हर कलाम उन जे लाइ मुज़िर आहे सवाइ उन कलाम जे जंहिंमें अल्लाह जो ज़िक्र हुजे या अमुर बिल मारूफ़ हुजे या नही अनिल मुनकर हुजे। अमुर बिल मारूफ़ छा खे चइबो आहे, नही अनिल मुनकर छा खे चइबो आहे? मारूफ़ जी माना आहे हर उहो कमु जेको शरीयत में भलो सम्झो वञे, जंहिंखे अहले शरअ सुञाणींदा हुजनि, ऐं उन जे मुक़ाबले में मुनकर यानी हर उहो कमु जेको शरीयत में नापसंदीदा हुजे, अहले शरअ में उहो ओपरो ऐं अजनबी हुजे। अमुर बिल मारूफ़ हर नेकी जे हुकुम ऐं तरग़ीब खे शामिल आहे जंहिंमें मज़लूम जी मदद करणु, हाजतमंदनि खे कर्ज़ ॾियणु, गुमशुदा खे रस्तो ॿुधाइणु वग़ैरह इहे सभु नेकी जा कम आहिनि। सदको ऐं माण्हुनि जे विच में इस्लाह करणु इहे बि उन में दाख़िल आहिनि, पर उन्हनि खे ख़ासि करे अलाइदा इन जे लाइ बयानु करे वियो त इन्हनि ॿिन्ही शयुनि जो नफ़ो ॿियनि खे बि मिलंदो आहे, उन सां मिलत जी बि इज्तिमाही ज़िंदगी सुधरंदी आहे। इहे ॿई कम ख़िदमत ख़ल्क़ जा अहम अबवाब ते हावी आहिनि। हिकिड़ो नफ़नि खे हासिल कंदो आहे यानी ख़ल्क़ ख़ुदा खे नफ़ो पहुचाईंदो आहे, ॿियो वरी दफ़ाए मज़रत यानी माण्हुनि खां तकलीफ़ ऐं रंज खे बचाईंदो आहे। सदको नफ़ा रसानी जो बहितरीनु तरीक़ो आहे ऐं इस्लाह माण्हुनि जे दरमियान ख़ल्क़ ख़ुदा खे नुक़सान खां बचाइण जो बहितरीनु कमु आहे। इन जे लाइ जमहूर उलमा तफ़सीर जो कौल आहे तिन जॻह सदको आम आहे जंहिंमें ज़दक़ात सदक़ात वाजिबा बि दाख़िल आहिनि, नफ़ली सदक़ात बि आहिनि। हर नफ़ो जेको कंहिंखे पहुचायो थो वञे इहो बि इन में दाख़िल आहे। सुलह कराइण जी केतिरी फ़ज़ीलत आहे। माण्हुनि खे हिक ॿिए में जेके रंजिशूं हुजनि दूर करण जे लाइ उन्हनि जे विच में मुसालिहत कराइणु, मुआफ़िक़त पैदा करण जे मुतालिक़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो ऐं निहायत अहम आहे। फ़रमायूं तव्हां कहिड़ो कमु न ॿुधायां जंहिंजो दर्जो रोज़े, निमाज़ ऐं सदक़े में सभ खां अफ़ज़ल आहे। सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन अर्ज़ु कयो सही ज़रूरु ॿुधायो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो उहो आहे माण्हुनि जे विच में इस्लाह कराइणु, यानी ॿिनि माण्हुनि जे विच में का रंजिश पैदा थी वञे
तो उनखे दूर करे उन्हनि जे दरमियान में सुलह कराइण ऐं फ़साद खे ख़तमु करणु इहो सदक़े खां बि वधीक अहमियत रखे थो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़साद ज़ातिल बैन हियल हालिक, माण्हुनि जो पाण में झगड़ो इहो हलाक कंदड़ आहे। हालिक जीअं कूड़े छॾींदड़ आहे। कूड़ण मां मुराद हिते आहे मथो कूड़ण मुराद न आहे, बल्कि इंसान जे दीन खे कूड़ो करे छॾींदो आहे। जीअं मथो कूड़ाइबो आहे, वार ख़तमु थींदा आहिनि, त इहो जेको आहे ईअं कूड़े छॾींदो आहे। आयत जे आख़िर में फरमाए त नेकियूं सदको ऐं अमर बिल मारूफ़ ऐं इस्लाह बैन नास उन वक़्तु मोतबर ऐं मक़बूल थी सघे थो जॾहिं उन्हनि खे इख़लास सां महज़ अल्लाह जी रज़ा जे लाइ कयो वञे, उन में को नफ़सानी गर्ज़ शामिल न हुजे, तॾहिं हिन में सवाबु आहे। आख़िरी आयत में अल्लाह ताला फरमायो वमन युशाक़िक़िर रसूल मिन बअदि मा तबय्यन लहुल हुदा, त जेको ॿिनि शयुनि जो जुर्म वॾो आहे ऐं उहो दुख़ूल जहन्नम जो सबबु आहे। हिकिड़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त कुफ़ुर ऐं उन जो वबाल वॾो आहे। ॿियो जंहिं कम ते मुस्लमान मुतफ़िक़ हुजनि उन्हनि खे छॾे करे उन जे ख़िलाफ़ु कोई रस्तो इख़्तियार करणु, उन मां मालूम थियो इजमा उम्मत हुजत आहे, यानी जहिड़ी तरह क़ुरान ऐं सुन्नत जो बयानु करदा अहकाम ते अमल करणु वाजिबु आहे, अहिड़ी तरह उम्मत जो इत्तिफ़ाक़ जंहिं शइ ते थी वञे उन ते बि अमल करणु वाजिबु आहे। उन जी मुखालिफ़त गुनाह आहे। जीअं जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी हदीस में इरशाद फरमाए यदुल्लाहि अलल जमा मन शद्द शुद्द फिन्नार, जमात जे मथां अल्लाह ताला जे महिरबानी आहे जो हथु हूंदो आहे। जेको माण्हू जमात मुस्लमाननि जी खां अलाइदा थी थो वञे उहो अलाइदा करे जहन्नम में विधो वेंदो, यानी मुर्तद थो थी वञे, इस्लाम खां फिरी थो वञे, जुदाइगी थो करे वञे, निफ़ाक़ थो करे वञे इख़्तियार। हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह खां कंहिं सवाल कयो त इजमा उम्मत जे हुजत हुजण जे लाइ दलील क़ुरान में आहे? हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए क़ुरान मां दलील मालूम करण जे लाइ 3 ॾींहंनि ताईं मुसलसल तिलावत क़ुरान खे मामूल बणायुमि। हर ॾींहं में 3 दफ़ा ऐं राति में 3 दफ़ा पूरो क़ुरान ख़तमु कंदो हुयुमि। आख़िर में इहा ई आयत ज़हन में आई ऐं उनखे उलमा जे साम्हूं पेश कयुमि त समूरनि इक़रार कयो त इजमा जे हुजत हुजण जे लाइ इहा आयत काफ़ी आहे, त इजमा भी हुजत आहे। हेसि ताणी रुकू पूरो थियो। अल्लाह ताला जे फज़ल सां इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही वरी सुभाणे और रुकू सुभाणे तिलावत कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम सल्लल्लाहु तआला अला खैरिल मुरसलीन ला इलाहा इल्लल्लाह।